नाज़रीन इबरत टेलीविज़न नेटवर्क सां गॾु आहियां ग़ुलाम हुसैन ख़ासकरी। हैदराबाद मां अवां ताईं ख़बर पहुचाईंदा हलूं त हैदराबाद में सिंधी गर्ल्स स्टूडेंट्स तहरीक तरफ़ां क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलेजी जी सालगिरह जो केक काटियो वियो। कासमाबाद में पार्टी जे मरकज़ी ऑफिस में केक कटण जे मौक़े ते क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजो केक कटियो। इन मौक़े ते SGST जे मरकज़ी सदर रफ़िया अशरफ पलीजो, सभा समूह मारिया मंगरियो, हुमेरा अख्तर ऐं ॿिया अॻवान मौजूदु हुआ। इन मौक़े ते क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजो सालगिरह वारी तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त सिंध जा नौजवान मेरिट ज़रिए मुक़ाबिलो करे अॻिते अचनि, तालीम खां सवाइ असीं अॻिते नथा वधी सघूं। हिन चयो त तालीम जे हवाले सां नौजवाननि खे अॻिते वधणु घुरिजे ऐं किताबनि जो मुतालो करणु घुरिजे। हिन चयो त किताबनि जे मुताले करण सां अव्हां कामयाबीअ सां अॻिते वधी सघो था। अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त मुल्क में तेल महांगो हुजण करे ग़रीब आवाम ॿिनि वक़्तनि जी मानीअ लाइ बि परेशान आहे। पाणीअ जी खोट सबबि ज़रई पैदावार खे सख़्तु नुक़सानु पहुची रहियो आहे। बेरोज़गारी महांगाई जे करे गुरबत वधी वई आहे। ग़ुलाम हुसैन ख़ासकरी इबरत न्यूज़ हैदराबाद।